नाज़रीन मेरा टीवी न्यूज़ में भलीकार आवाया सायरा सुमरो आवाया पिरिया गुल सब खबरी का नजर हेडलाइन ते ईरान से जंग करनी है या न अमरीकी कांग्रेस अज फैसलो कंदी। कानून तहत अमरीकी सदर 60 डी में जंग के ऐवान का इजाजत वठण जो पाबंदी होंदो। 60 डी जे रेड लाइन अज खत्म थी रही है। व्हाइट हाउस दावा कंदे चयो है त आरजी जंगबंदी जो मुद्दो न रखण जो मतलब ही इहो है त जंग खत्म थी चुकी है। ट्रंप इंतजामिया जो चवण है त 7 अप्रैल ते ईरान ऐं अमरीका विच में 2 हफ़्तनि जी जंगबंदी के बाद में लामहदूद मुद्दे लाइ वधायो वियो। 7 अप्रैल का को फायर नाहे थियो। अमरीका जी जंग वारे वज़ीर चयो है त ईरान से जंग कॾहिं खत्म थींदी ऐं कॾहिं कांग्रेस खां मंजूरी वठण ज़रूरी हूंदो। फैसलो व्हाइट हाउस कंदो। 60 ॾींहं जे पाबंदी वारी घड़ी रुकजी चुकी है। हाणे कांग्रेस का इजाजत वठण की जरूरत नाहे रही। ईरान जंगबंदी के हवाले से ॻाल्हियुनि बाबत नयूं तजवीज़ूं पाकिस्तान हवाले करे छॾियो। ईरानी सरकारी मीडिया की तस्दीक। ईरान के सरकारी मीडिया मुताबिक ईरान जंगबंदी के हवाले से ॻाल्हियुनि बाबत नयूं तजवीज़ूं पाकिस्तान हवाले करे छॾियूं आहिनि। ईरान ख़मीस ॾियारे शाम पंहिंजो नओं ॻाल्हियुनि वारो मसूदो पाकिस्तान हवाले कयो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो है त ईरान खिलाफ फौजी ऑपरेशन अग में शुरू करण घुर्जे हाँ। ईरान खिलाफ पाबंदियों कामयाब आहिनि। तेहरान मुआहिदो करण चाहे थो। पाबंदियुनि सबब ईरान तेल विकिरो नथो करे सघे। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो है त पाक भारत जंग में 11 जहाज किराया विया हुआ। जंग रोकण ते पाकिस्तान के वज़ीर आज़म मुंहिंजी तारीफ़ कई। ईरान के परडी तर्जमान इस्माइल बकाई चयो है त ॻाल्हियुनि में केतिराई मुल्क मदद लाइ तैयार आहिनि। पाकिस्तानी बाक़ायदा ट्याकड़े जो किरदार अदा करे रहियो आहे। ॻाल्हियुनि जो ॿियो फ़ैसिलो थिए थो त सभिनीनि खे आगाह कंदासीं। एक इंटरव्यू ऐं पंहिंजे बयान में ईरानी परडी तर्जमान वधीक चयो है त अमरीका जो ईरान मथां हमलो दिफ़ा न पर खुलियल अगराई आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि सां राब्ता करे पंहिंजे मौक़िफ़ जी वज़ाहत करे रहिया आहियूं। मुआहिदनि तहत ईरान ऐं रूस विच में मुख़्तलिफ़ शोबनि में वसी ताउन मौजूद आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चीन जो सरकारी दौरो मुकम्मल करे वतन वापस रवानो। कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइना के सीनियर अगवान वांग जियांग सानिया एयरपोर्ट ते सदर आसिफ अली ज़रदारी के अलविदा कयो। सदर आसिफ अली ज़रदारी चीन के दौरे दौरान सनती ज़रई ऐं बहरी मईशत वारनि शोबनि में ताउन के हथी वठाइण ते ख़यालनि जी ॾेवट कई वई। चीन ऐं पाकिस्तान विच में सामूंडी पानी के इस्तेमाल लाइक बणाइण समेत 3 मुफ़ाहिमती यादाश्तनामनि ते सहियूं पिणु कयूं वयूं। हुकूमत हिकु भेरो ॿीहर पेट्रोल 6 रुपया 51 पैसा फी लीटर महांगो करे छॾियो। अघ में वाध बाद पेट्रोल की नई कीमत 399 रुपया 86 पैसा फी लीटर मुक़रर। ISP डीज़ल की कीमत में 19 रुपया 39 पैसा वाध नओं अघ 399 रुपया 58 पैसा फी लीटर थी वियो। नोटिफिकेशन जारी। पेट्रोल मथां लेवी 3 रुपया 86 पैसा लाथ। डीज़ल ऐं लेवी में 28 रुपया 96 पैसा फी लीटर लागू। सिंध ऐं बलूचिस्तान जा इलाइक़ा शदीद गर्मी की लपेट में। जाम शुरू शहीद बेनज़ीराबाद सांगण ऐं ॿियनि ज़िलनि में गर्मी पद 4 खां 6 सेंटीग्रेड वधीक। मुल्क के मुख़्तलिफ़ हिस्सनि में अॼु मौसम गर्म ऐं ख़ुश्क रहण जो इम्कान। जीवाड़ी में 46, तुर्बत में 44, दादू में 42, नवाबशाह ऐं हैदराबाद में 41 डिग्री गर्मी पद रिकॉर्ड। पन्नू आकिल में महसर ऐं मीराणी तकरार तां हिकु ॼणो क़तल। दादलो थाणे जे हद में हथियारबंद गोलियूं हणी गुलाम अली मीराणी के क़तल करे फरार थी विया। इरशाद मीराणी ज़ख़्मी नाज़ुक हालत में अस्पताल मुंतकिल। दौड़ वेझो 2 भाइर शाख में ॿुॾी फौत थी विया। उस्मान कॉलोनी वासी 12 वरनि जो मोहम्मद हुसैन शाह ऐं संदसि भाउ 8 वरनि जो फिदा हुसैन शाह पुट इब्राहिम शाह ख़मीस शाख में वेझण दौरान ॿुॾी विया। मकामी तोबन की मदद से लाश हथ अस्पताल में जरूरी कार्रवाई बाद लाश घर पहुंचण ते कोहराम। नओं कोट में घर की भित किरण सबब नीगर दबजी फोत। गोठ मीर पान टालपुर में घर की भित किरण सबब रांद कंदड़ 13 वरनि जो फैज़ान भट्टी फौत थी वियो। अस्पताल में जरूरी कार्रवाई बाद लाश घर पहुंचण ते कोहराम। मलीर में गुज़िरियल रात फौरन हथां क़तल थियल नौजवान सलीम गोपांग के वारसनि जो नेशनल हाईवे ते लाश रखी धरणो। स्टील टाउन मेन नेशनल हाईवे बंद थी वञण करे ट्रैफिक मुअत्तल थी वई। गाॾियुनि जूं कतारूं लॻल। वारसो जो चवण आहे त निशानदेही करण बावजूद इन वक़्त ताईं का बि अघ भराई न थी सघी आहे। बेगुनाह नौजवान के क़तल कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो।
रांची में होटल तिजेड़ो गंबट वासी नौजवान गोलियूं हणी क़तल। गुलिस्तान जौहर वारे इलाइक़े में ग्राहकनि में ॾंद चक बाद झेड़ो थी पियो। हानगी गार्ड जी फायरिंग 22 वरनि जो नजीब मेमण मारिजी वियो। होटल मालिक ऐं गार्ड समेत 6 ॼणा गिरफ़्तार। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी। कंदकोट में तेज रफ्तार ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर। नीगर ऐं नौजवान फोर्थ इंडस हाईवे ते न्यू सब्जी मंडी भरिसां हादसो। फौतियुनि में आवेज़ ऐं रशीद मलिक शामिल। हादसे में हिकु नीगर ज़ख़्मी। फौतियुनि जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। पुलिस जो चवणु आहे त मोटरसाइकिल सवार शादी जी तक़रीब में वेंदे हादसे जो शिकार थिया। पोरियतन जो आलमी ॾियारो सिंध में भी शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश। हैदराबाद, सखर, मिपखास, शहीद बेनज़राबाद ऐं लाड़काने डिवीज़न जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी तक़रीब मुनक़िद कयूं वयूं। कंदकोट, कंबर, शेदातकोट, बदीन, सागण ऐं जैकबाबाद में पोरियतन जो ॾियारो भरपूर नमूने मल्हायो वियो। मटियारी, कोटी, बांधी, चंबर, दरियाखान मरी, ढोरुनारो, डिगरी, डोकरी में रैलियूं। आला जाति, राधण, रेड़की, रानीपुर, शेदातपुर, सकरण, सुईगे, सुबावड़ो, पारहे, जाम साहिब में शिकागो के शहीदन के भेटा पेश। शाहपुर, जानिया, नसीराबाद, बाढे, औरवा, वगर, फरीदाबाद, तंगवाणी, कुंडरी में शहरन में रैलियों कढी वयूं। रैलियन में तकरीबन में पौरतन समेत सियासी समाजी पार्टियुनि जा कारकुन शरीक। पौरतन की उजरत वधाइण, बुनियादी हक ॾियण ऐं सहूलतूं फराहम करण जो मुतालबो। पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में वाध ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहरा। लाड़काने में चिंची ड्राइवर सरापा एहतजाज। गाॾियूं बीहारे मुज़ाहिरो। टायरनि खे बाहियूं। कंदकोट में जमायत इस्लामी जे सॾ ते एहतजाजी रैली। हुकूमत ख़िलाफ़ नारा। काज़ी अहमद में शहरी रोडनि ते निकिरी आया। पेट्रोल अघनि में वाध वापसि वठण जो मुतालबो। हैदराबाद जो सीनियर सहाफ़ी इरशाद चन्ना लाडाणो करे वियो। इरशाद चन्ना मुख़्तसिर अरसो अलालत में रहण बाद दम धणी हवाले कयो। संदसि जनाज़े निमाज़ में तदफीन नुसरत फ़िरोज़ ज़िले जे शहर मेहरापुर में थींदी। इरशाद चन्ना सहाफ़त जी आज़ादी लाइ हलायल तहरीक समेत मज़दूरनि जी तहरीक दौरान गिरफ़्तार थियो ऐं जेल जूं सख़्तियूं सठियूं। हिन मुख़्तलिफ़ सिंधी तोड़े उर्दू अख़बारनि में रिपोर्टिंग कई। सियासत में खाबी धुर सां रहियो। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट समेत सहाफ़ी बिरादरी पारां इरशाद चन्ना जे लाडाणे ते दुख जो इज़हार।